नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व नुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, इंसान जॾहिं दुनिया में आयो, अञा वीचारो मस मां जे पेट मां निकितो ॿाहिरि, तेसीं उन ते हमला शुरू थी विया। हिकिड़े पासे खां बुख, उञ, गर्मी, सर्दी, बीमारी, ये जो दुनिया में आयो तो खोड़ हिन जा दुश्मन लिका वेठा हुआ जेके हिन ते वरी बुख हमलो कयो, पानी उञ हमलो कयो, गर्मी हमलो कयो, सर्दी हमलो कयो, बीमारी हमलो कयो। वरी इंसान जो वेरी इंसान ते हमलो कयो। ही हमलन जे विच में अची वियो। जॾहिं तंग कयो, वीचारे जी बुख बंदि करणी आहे। हाणे कीअं थींदी? हवा बनियूं वठो, को हुन में ट्रैक्टर अचनि, को हर ॾियनि, को कणकूं थियनि, को पचनि, को लावारा थियनि, को थ्रेशर अचनि। हाणे हिन में धंधा खुलिया, ट्रैक्टरनि जा धंधा खुलिया, थ्रेशर वारनि जा धंधा खुलिया, ज़मींदारनि जा, हारियुनि जा। कणक आई थी, कणक वरी हितां ख़रीद थी, ट्रकूं भरियूं सरकारी गोदामनि में वयूं, पोइ उतां वरी ट्रकूं आयूं राइस मिल ते, पोइ पीसाई, पोइ खां उतां वरी अटो आयो दुकान ते, पोइ वरी तूं आऊं वियासीं ते वञी 10 किलो अटो वरितो। अटो वठी घर आयासीं, अदड़ी अमड़ी वेठी ते अटो मलियो, ॻोहे ठाहे लोलो पचाए तुंहिंजे अॻियां रखई। बिस्मिल्लाह करे तो गिरह वात में विधो। इहो जेको तो मानी जो गिरह वात में विझी बुख जो दर बंदि कयो आहे। इन गिरह जे पोयां जेकॾहिं जाची थिए त वॾी लांग आहे, लखें माण्हुनि जा पघर वया, महिनत ख़र्च थी, तॾहिं इहो मानी जो गिरह तुंहिंजे पेट ताईं पहुतो। इन हिकिड़े इंसान जे बुख खे बंदि करण जे लाइ कारखाना खुलिया, ट्रांसपोर्ट हली, ट्रैक्टर हलिया, ट्रकूं हलियूं, लखे माण्हुनि मज़दूरियूं कयूं, को चकियूं, को पिसायूं, को पैकिंग, को बोरियुनि जा कारखाना, त बोरियूं थियनि, उन में अटो पैक थिए। वॾो हिकिड़ो प्रोसीजर आहे, वॾो हिकिड़ो जहान आहे। सिर्फ़ु हिन ॻाल्हि जे हवाले सां त इंसान जी बुख बंदि करियो। होटलूं खुलियूं पियूं आहिनि, ठाहे जे इंसान जे पेट लाइ ग्राहक ठाहियूं। मिठाई जा दुकान खुलिया पिया आहिनि, बेकरियूं खुलियूं पियूं आहिनि, को पेटिस पियो ठाहे, को बिस्किट पियो ठाहे, को गजर पियो रधे, को मकाई जा संग पियो रधे, को फ्रूट पियो वठे, वठ आहे। लखे माण्हू लॻा पिया आहिनि त घोड़ाड़े इंसान खे बुख खां बचायो। हलो साईं, बुख तंग कयो, मानी खाधीसीं, बिरयानी खाधीसीं, मिठाई खाधीसीं, बिस्किट खाधासीं, जान छुटी, वरी लॻी उञ जॾहिं असांखे तंग कयो तॾहिं असीं लॻासीं पाणी जे पोयां। पाणी हथ करियो, वाह वया या वाटर वया, पोइ तला ठहिया, पोइ वाटर सप्लाई, पोइ फलाणो, पोइ सवे माण्हू नौकरियुनि सां लॻा, पोइ ज़र ज़मीन लाइनूं विछायूं, नलका आया, वठां थी वई। अब माण्हू पाणी ॾियो, पोइ वाह सुकी विया, पोइ तला सुकी विया, पाणी भॼी लिकी रहियो। 100-150 फुट ज़मीन में अंदर वञी घिड़ी लिको। माण्हू इंसान खां बचा, ठोके वरी हैंड पंप आयोसीं, ठोके कयोसीं बोरिंग, वरी लॻाएसीं ट्यूबवेल, पाणी भॼण लिकण में पूरो। असां छिके हुनखे ॿाहिरि कढियो, वींदे केॾा फुट निकिर ॿाहिरि, कढी हुनखे मैदान ते आंदोसीं।
सॼो पोइ वरी जेको आहे इहो पाणी जेको अचे पियो इहो मेरो पाणी आहे, साफ़ पाणी खपे। पोइ वरी मिनरल वाटर जा कारखाना लॻा, पोइ वरी उन्हनि जी बोतलनि जा कारखाना लॻा, पोइ लखे माण्हू इन धंधे सां लॻा पिया आहिनि त पाणी खे फिल्टर करियूं, इंसान जी उञ ख़तमु थिए। पोइ वरी जूस जा कारखाना खुलिया, पोइ जूसनि जा नमूना, पोइ वरी सोडा जूं बोतलूं आयूं, पेप्सी कोक फलाणो टीरो, पोइ इहे आया। पोइ वरी मशीनूं वठी आयासीं घर, पोइ वरी हथ सां जूस ठाहियासीं, केलनि जो जूस, सूफ़नि जो जूस, पपीते जो जूस। हेॾी सारी ख़ुदा जी मख़लूक जेका असां वठा में आहे, इन महिनत जे पोइ आहे त इंसान वीचारे खे उञ खां बचायो, उनखे पाणी ॾियो। पोइ केॾी महिल बोतल जी शकिल में आहे, केॾी महिल जूस जी शकिल में, केॾी महिल लस्सी जी शकिल में, केॾी महिल जेको आहे मिनरल वाटर जी शकिल में। हाणे जेकॾहिं हिकिड़े पाणी जे मसइले ते वेही जांचींदा, गौर कंदा कारखाननि ते, मशीननि ते, त लखे माण्हू इन धंधे सां लॻा पिया आहिनि त इंसान खे मार्केट में पाणी मुहैया कयो वञे। वरी जॾहिं इंसान खे सर्दी लॻी त लॻो कपिड़नि जे पोयां, पोइ ज़मीनूं, पोइ फुटियूं, पोइ फुटियुनि जा कारखाना, पोइ वरी सॻे ऐं धागे जा कारखाना, पोइ वरी कपिड़े जा कारखाना। लखे माण्हू इन धंधे सां लॻा पिया आहिनि। कपिड़ो ठाहियो, इंसान खे सर्दी ॾे तंग करे, पर कपिड़े मां कमु कोन थियो। अला रेलियूं ठाहियो, उन मां बि कमु कोन थियो। अवा सवड़ूं ठाहियो, उन मां बि कमु कोन थियो। अवा कंबल ठाहियो, पोइ स्वेटर, पोइ जैकेट, पोइ कोट, पोइ खथा, पोइ शालो, वॾो जहान आहे। वॾा कारखाना खुली विया, लखे माण्हू इन धंधे सां लॻी विया त इंसान खे सीअ खां बचायूं। को कंबल पियो ठाहे, को जैकेट पियो ठाहे, को कोट पियो ठाहे, को वास्कोटी पियो ठाहे, वठ वठा शुरू थी वई। घोड़ा ने इंसान खे सीउ तंग करे। अलाह सीअ खां बचण जे लाइ कंबल ठाहियासीं, कोट ठाहियासीं, जैकेट ठाहियासीं, सीअ खां वियासीं बचा। त वरी अची असांखे गर्मी तंग कयो, घोड़ाड़े मरी वियासीं, गर्मी अलाह मरी वियासीं। विझणा वठो, को ज़मानो हो जो मुख़्तियार कार जज जे ऑफिस में पटे वारो लॻी ईंदो ऐं साहब खे हवा लॻंदी हुई। हलो उहो ज़मानो वियो, वरी विझणा आया, वरी दुनिया तरक़ी कई, इंसान खे गर्मी खां बचायो, वरी बिजली कढूं, बिजली जा पंखा आया। हाणे जेको आहे सो मथो गाढ़ो करियो, पंखे ते वेठो आहे, गर्मी थी आहे, पर गर्मी वधी वई, पंखे मां कमु कोन थो थिए। पोइ वरी जेको आहे एसी आया, उहा एसी लॻायो, इंसान खे गर्मी थी तंग करे। हिकिड़ो एसी हितां, ॿियो हितां, ॿियो मथां, विच ते ईसो फां जो पियो आहे। चईनि एसी जे विच में टंगू टेड़ियो। वरी जी बाथरूम में गर्मी थी थिए, ज़ोर थो ॾियां, पोइ उते बि एसी हणाऊं, वरी बाथरूम में बि एसी, कमरनि में बि एसी, पोइ गाॾीअ में बि एसी, गाॾी एयर कंडीशन, पोइ कमरा एयर कंडीशन, पोइ बाथरूम एयर कंडीशन। घोड़ाड़े गर्मी थी तंग करे, वठ वठा शुरू थी। रुगो तव्हां जांचो त इंसान खे गर्मी खां बचाइण जे लाइ केतिरा लखे माण्हू कमु कनि था। के एयर कंडीशन जा कारखाना खुली विया, पंखनि जा कारखाना खुली विया, सॼो लाइटुनि जा कारखाना खुली विया, वायरूं पियूं तयारु थियनि, वॾी वठ वठा शुरू थी वई हली। वरी वापजा वारा अलाह हुननि जो भलो करे, ख़ल्क़ जा ख़ैर खा। सम्झो त 12 कलाक त लोड शेडिंग क़ुर में लिखल आहे, 12 कलाक लोड शेडिंग हूंदी, उहा त आन जी रिकॉर्ड आहे। बाक़ी 12 कलाक बिजली हलंदी, उनमें अचे पई वञे पई, अचे पई वञे पई। बाबा 12 कलाक ते ॾियो था, उन मथां 6 कलाक विया हलिया। ही छा था करियो कि असांजो ॾोह कोन्हे। मथां बंदि आहे, अलाह अर्श खां बटन बंदि करे छॾियो आहे। मथां बंदि आहे, मथां मथां बंदि आहे, मथां हीअ थप्पड़ छॾिजे हुनजो तड़ ॾींदे बि तख़्त ते तीक न झलजनि भॻवान। मथां बंदि, 12 कलाक ॾियो था, 12 कलाक बंदि था करियो, अञा बि फाल्ट आहे। छा फाल्ट आहे कि मयूं विड़ी पियूं, 11,000 वोल्ट जी तार खे हिकिड़ी में जो कुल्हो लॻो, बठो रेखा वठी छा करियूं ताईं ॾेढ सौ थमा किरी पिया। धूड़ में हमें भॻवान अलाह बिजली तंग करे छॾियो आहे। गर्मी जेको आहे वञे कोन थी। हल सोलर, हल वञा सोलर, छोके सोलर जी प्लेट ठाहियोसीं, भई इसे सोलर आयो आहे, प्लेटूं अची वयूं, बचियूं अची वयूं, वरी सोलर जी तार कढो। बाबा अहिड़ी तार आहे रसे जहिड़ी, हिन में मैं बदबी। हीअ जेको आहे सो महांगी तार आहे, हिन जो जेको आहे सो ॿियनि खां जेको आहे सो ॿिया पैसा, पर तूं मॉल में 1500 रुपया वान मिलंदो तोखे,
फुर्रे खंदन आयोस वरी सोलर निकतो त इंसान के गर्मी का बचायूं जॾहिं तोते बुख हमलो कयो तू मानी जे पोयां लॻे जॾहिं तोते उञ हमलो कयो त तू पाणी जे पोयां लॻे जॾहिं तोते सर्दी हमलो कयो त कपिड़े जे पोयां लॻे जॾहिं तोते गर्मी हमलो कयो त एयर कंडीशन जे पोयां लॻे वरी जॾहिं तोते हमलो कयो बीमारीअ नहीं बुखार खंघ मथे जो सूर कंहिंजा फेफड़ा ख़राब कंहिंजा आटा ख़राब कंहिंजो जिगर ख़राब कंहिंजो मसानो ख़राब कंहिंजा गुर्दा ख़राब कंहिंजो दिमाग़ ख़राब कंहिंजी दिलि ख़राब हाणे इसी इंसान खे बीमारियुनि खां बचाइणो आहे ही मेडिकल कॉलेज खोलिया पोइ हुन में उस्ताद आया वो लेक्चर ॾिनऊं वो डॉक्टर तयारु थिया MBBS RMP बोर्ड ते सॼो ॾींहुं वेठो पढ़ त डॉक्टर जूं डिग्रियूं कोन खुटंदियूं पर गोरियूं ॿ यादि आहिनि जे पेट जे सूर वारो आहे त बि पेनाडोल पेनिस्टान जे जेकॾहिं कब्जी वारो आहे त बि पेनाडोल जे मलेरिया आहे त बि पेनाडोल जे मथे में सूर आहे त बि पेनाडोल जे माई जो वीम नथो थिए त बि पेनाडोल जे एक्सीडेंट थियो आहे टंग भॼी पई आहे त बि पेनाडोल ऐं डिग्रियूं वरी एतिरियूं त सॼो ॾींहुं वेठो पढ़ त जहिड़ी सूरत बकर खुटे ई कान थी बीमार गोरियूं ॿ डॉक्टर अची विया अस्पतालूं खुली वयूं सम्झो त वञी हिकिड़ियूं सरकारी अस्पतालूं ॿियूं वरी प्राइवेट अस्पतालूं सदके प्राइवेट अॼुकल्ह कारोबार जेके सफ़ा सवला जंझन पैसनि गॾु करण वारा कारोबार आहिनि उन्हनि में हिकिड़ो आहे प्राइवेट स्कूल ॿियो आहे हिकिड़ो प्राइवेट स्कूल तालीम तबाह थी वई आहे भाउ तालीम जे मयार खे बुलंद करणो आहे प्राइवेट स्कूल खोलियो आहे इंग्लिश चवे नथो त इहो मुंहिंजो बब नथो भरिजे बब इनखे पढ़ण लाइ स्कूल खोलियो अथमि मुंहिंजो प्राइवेट स्कूल ॿिया वरी प्राइवेट अस्पताल वञ सरकारी में शाम जो अचिजांइ हींअर आयो आहे शाम जो अचिजांइ वञ प्राइवेट अस्पताल में त डॉक्टर वेठो आहे उन ई अस्पताल में लेबोरेटरी आहे उन ई अस्पताल में एक्सरे मशीन आहे उन ई अस्पताल में अल्ट्रासाउंड आहे उन ई अस्पताल में जेको आहे वो मेडिकल स्टोर आहे मेडिकल डॉक्टर जो अल्ट्रासाउंड भी डॉक्टर जी लेबोरेटरी भी डॉक्टर जी एक्सरे मशीन भी डॉक्टर जी फी जा पैसा 5000 वरताई वो भी डॉक्टर के खीसे में जा अल्ट्रासाउंड जा पैसा डॉक्टर के खीसे में एक्सरे जा पैसा डॉक्टर के खीसे में वरी जेका दवा लिखाई आहे हेॾी इसे के जेका दवा लिखी ॾिनई आहे मैं के जे त पतकी मरे जो हेॾी दवा लिखी ॾिनई आहे उहा मिलंदी बि इन ई स्टोर तां जेको डॉक्टर जे गेट ते खुलियल आहे सॼे पाकिस्तान में वञी रुलंदी किथां कोन मिलंदी हिते ई मिलंदी इहे वड़ इहो रखे वेठो आहे दवा जा पैसा भी डॉक्टर जे खीसे में समझो हे बीमारी जो इलाज पियो थिए हे डॉक्टर वेठा आहिनि समझो त इनी पोइ वरी हाण मथे में सूर आहे या कब्ज़ी आहे वाह पहिरीं त टेस्ट थींदियूं कागर जी टेस्ट थींदी सिंग जी टेस्ट थींदी थुक जी टेस्ट थींदी पघर जी टेस्ट थींदी पेशाब जी टेस्ट थींदी टोरे जी टेस्ट थींदी रक्त जी टेस्ट थींदी अरे मरे पिया वञे केॾा मुश्किल गाबो विकिणी को आयो आहे तो हेड़ी 42 टेस्टूं लिखियूं जो वठा इंसान से बीमारी के हमलो करे अस्पतालूं खुली वयूं हलियूं वो मेडिकल स्टोर वो दवान जा कारखाना जो हे कैप्सूल हेडा गदरन जेडा खाई 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 असांजा आंडा सिजी विया जा अटे जा कैप्सूल 2 नंबर दवाऊं ही पाकिस्तान है माशाअल्लाह खीर 2 नंबर गे 2 नंबर आयल 2 नंबर सजो चावर 2 नंबर अटो 2 नंबर कपड़ो 2 नंबर सब्जी 2 नंबर दवा 2 नंबर डॉक्टर 2 नंबर मुल्ला भी 2 नंबर सदके मुलामी ये जिन्स लक्ष्यून आ जिन्सु मुरन ये बिचारा जिन्स बिच में यार नक्तानी जिन्सु आयो ने के सारी नारा बिचा डायमंड हाइब्रिड वाला जाकला लाला ये मुलन में बड़ी जिन्सु सुभान अल्लाह सदके 12 रबीउल अव्वल ने को बजे ग्वाल वे जुलाई नो रबना साहब किताब दे जन्नत में नी दो बिन देखिन जे जन्नत पे मिले हल सेठ अल्लू ले आर्डर दई छजो 10 जगियो लायो अब्बा के भी जन्नत में वठी वना अम्मा के भी वठी वना हल सजे सजी आका पे जन्नत में वजे 10 जगिन में तेसी वरी हिता मुल्लो उठी बीठो हिकड़ो मुल्लो यार पैदा थियो न नालो कूड़ जी मिशन नजो कूड़ जी मिशन रुगो करामत बयान कंदो कूड़ियो त साईं जो पाए तो कंबर वारे जी गाड़ी बिना पेट्रोल जी हलंदी आहे इन फलाणो रात जो माई
कि डिलीवरी जो मसलो थियो कंबर खां वो जो को माई 500 किलोमीटर परे हुई पर माई के जब सूरत तंग कयो तेडी बल माई वो रड़ करे जो कंबर वाला त कंबर वारो दर्द पिटो ठका जो छूट कराई त बार पट कूड़ जी मिशन मुझो बराबर एकड़े जदरी बड़ा है कि भत जो लाइन तो बिना ऐसा खुदा जी जन्नत में दो तेजी वरी बियो मलो जो ते चयो तो जेको हलवे में बादाम विझंदो हर बादाम जे दाणे जे एवज उनके जन्नत मिलंदी सेठ अल्लू आटन ॾेई छॾियो 10 जेकियूं हलवे जो लायो हर हलवे जी जेके में 4 किलो बादाम हाणे 10 किलो हलवो हर देग में 4 किलो बादाम फिर 40 किलो बादाम हाणे इन्हनि बादाम जा दाणा कढियो त घणा थिया जेकर न कराची हैदराबाद मुल्तान पेशावर वारा सेठ कावड़ जी पुन 10 देगियूं हलवे जी 12 रुपए ते जन्नत वारी होरो सब ये कराची वारा खणी वेंदा बाक़ी हे मुला जेके ते कमाते केले में हथ ते वञी कपड़ा धोंदा बाक़ी हिननि खे होरो न कान मिलंदो जेमल इंसान ते हमला थिया जो बीमारी जा हमला थिया त इंसान दवाऊं ठाहियूं समझो त येनी हलो थी बीमारी में जान छुटी वरी जॾहिं इंसान ते इंसान हमलो कयो अरे ये छा थो करी ये हितां भित थो करी ये प्लाट मुंहिंजो आहे तुंहिंजे पे जो आहे न तुंहिंजे पे इंसान इंसान ते हमलावर थियो इंसान इंसान जो दुश्मन थियो हिक ॿिए ते हमला झेड़ा को दौर हो जो तीर तलवार सांभलो वरी कुहाड़ियूं आयूं वरी कुहाड़ी मां कम कोन थियो हाणे जी बंदूक अंग्रेज आंदी पर बंदूक में नाल हिकिड़ो कारतूस विझ ठशीग वरी खोल वरी बियो कारतूस विझ बड़ा हिन में देर थी थिए अहिड़ी बंदूक हुजे जंहिंमें यको मुच हुजे कारतूस जो ठोके रिपीटर कढई दल 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 वरी राइफल आई हे डाव थर जे ढगन जे सिंगन जेड़ा मैगज़ीन जंहिंमें सॼो गोलियूं भरी पिन टड़ो टड़ 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 इन मां कम कोन थो थिए धक हुजे हिकिड़ो जंहिंमें पूरो बस वञे राज हिकिड़े धक में किरी पए क्लास अची वई मार्केट में हर बस सॼो राज किरी पियो हलो हथियार ठाही क्लाशनूं वो राइफलूं वो जीथरी वो थरी नाथ थरी पर कम कोन थियो वो तोपूं वो गन मिशनूं वो वरी मिसाइल वो हवाई जहाज वो बम वो एटम बम वो हाइड्रोजन बम आउं त तव्हां खां पुछां त एटम बम पाकिस्तान ठाहियो आहे इन सां गिदड़ मारींदा अरे एटम बम सां शिकार कंदा जंग में वञी मिलूं मारींदा न इंसान इंसान के मारींदो इंसान इंसान जे मथां एटम छॾींदो इतनी दुश्मनी पहुती त इंसान इंसान के खत्म करण जे लाइ एटम बम ठाहे चुको आहे हे वेर हेठि वेझा जेके हुआ जहिड़ा उन्हनि खे खत्म करण जे लाइ असलो मार्केट में जियो असले जा कारखाना खुली विया असलो पियो तैयार थे वो दुकान खुली विया हलिया ओए लखे माण्हू इन धंधे सां लॻा पिया आहिनि त इंसान खे दुश्मनी खां बचायो वञे हे त छा ज़ाहिरी दुश्मन तव्हांजा जॾहिं तव्हां ते बुख हमलो कयो जॾहिं तव्हां मानी खाधी जॾहिं तव्हां ते ऊंघ हमलो कयो जॾहिं तव्हां पाणी पीतो जॾहिं तव्हां ते गर्मी हमलो कयो एसी ठाहियो जॾहिं तव्हां ते सर्दी हमलो कयो तव्हां कंबल वरितो जॾहिं तव्हां ते बीमारी हमलो कयो त तव्हां दवा वरिती जॾहिं तव्हां ते इंसान हमलो कयो त तव्हां राइफल बंदूक वरिती ये सभु ज़ाहिरी दुश्मन हुआ पर जॾहिं तुंहिंजे अंदर जा दुश्मन तोखे फिरी आया अंदर जा दुश्मन नफ्स शैतान कीनो बुग़्ज़ हसद साड़ बुखल नाशकरी शोहरत जी बुख वाह जो बुखियो थल्लो घर में वेठो है 4 छोरा कच्छ में विहारियो खत ते पाण पंहिंजा फोटो वेठो कढे छोरा चिबान गए बात जड़ा ने कच्छ में विहारियो फोटो वेठो कढे पर्च के फोटो कढियो और फेसबुक पे रखे अपने बच्चों के साथ खुशगवार मूड में मुख्य बुधायो इन में केड़ी दीन जी तबलीग केड़ी तमा इशाअत पिया करियो या इस्लाम जी
मानन का दाद वठण था चाहियो तो कमेंट्स मानू छाता दीन मारो दाद के शोहरत घोड़ाड़े मुझे नालो निकले घोड़ाड़े ओ दिल थरे जे दिबे चढ़े हो न तब फोटो कढियो मिठी जी बेटा मोटरसाइकिल ते चढ़ियो था फोटो कढियो हिकड़े से मुखे हमरा बुधाए दोस्त मुझे कि मु पंजा फोटो जेके मोबाइल में कढिया से 32,000 है पंजा पाण रधे खाई दे ताकत पचाए खाई दे जा परचिक शोहरत नालो वाह चाहिए बोल दे साड़ हसद सड़ूं प्या जनूं प्या पटूं प्या बरूं प्या ये गाड़ी केजी बीठिया ये गाड़ी मौलवी ईसा जी है ये कल्लो बोलियो मुल्लो कुरान सो मानी असाए घरा वठंदो ये जेल में चढ़े सड़ वो पिड़ाई जी चोरी कई आ सड़ी दो छाजे तो सड़ी इसे गाड़ी वजे तो सड़ी पियो ये मेडिकल स्टोर के जुआ ए शायद सुना रे जुआ है मेरा वो गाजर बख्शा रो पला के वर्तो शायद सुना रे है वाइल दी रे शायद सुना रे धाड़ो हो तो ने घरा कपर खाई तेरी अब ही के जो ये जो हाजी मस्जिद वाले पंपा के सामू ये वाला फ्लैट पे से जो हाजी असलम है हाजी असलम ये जुआड़ा का वाला जो फ्लैट दिया वडो 15-20 करे जो कहियो हाजी असलम जो है हाजी असलम जो ये जे पोल्ट्री फार्म में जुआड़े जाती ना ये कहियो ये हाजी असलम जा है सड़ हाजी असलम को घरा चपा खाए देखे सड़ाओ दिसी सड़ी जो तो ये तो मैं हसद है सड़ तो के नेटा को नहीं जी वो डिप्रेशन में मरीज थी वजे एसीपी वाले इसो चढ़ियो शायद जोर थियो असल जोर थियो घोड़े आवरे जीवस तीनों बोझ साड़ लालच पैसे की लालच वो पैसे की लालच में अंधा था रुश्वत ना जी बिस्मिल्लाह ब्याज हुजे जी बिस्मिल्लाह मिलावट हुजे जी बिस्मिल्लाह कूड़ हुजे जी बिस्मिल्लाह पैसो अचे लालच में किया ये अंदर में जेके तके बुखल वेठो है रुगो हिकड़ो आसिम जरदारी ज़कात कढे न सजी सिंध खाई दो करे जरदारी को मुझे करे जे अंधे के 10 रुपया ना खणे कसम 9 जहाज हींअर आया इमदाद जा केड़ा आया मुखा था 9 जहाज एयरपोर्ट कराची ते लगा भी आके ना बखील खना हिकड़े वडेरे जो ताकत 25 लख मारियो लिखाई छो हींअर टोटल जेका इमदाद मिली आहे ॿुढड़नि खे सब मौलवी ॾिनी आहे हींअर माण्हू जेके सब चवंदा मौलवी ज़िंदाबाद हो बिना खाई विया माल इमदाद साहिब वञो इहे ई माण्हू जॾहिं वरी इलेक्शन ईंदी वॾेरा जेके कैंपू हणंदा ढोल वॼाईंदा उहो मरूम बेनज़ीर जूं केसूं वॼंदियूं पोइ वरी हे जेको आयो त नारा हणंदा जुलूस कढंदा बूटे दुश्मन जलाल मरिया त वीचारो बूटे दुश्मन जी ॻोल्हे मारींदासीं पोइ इहे माण्हू वॾेरनि जा भत खाई वरी असांखे गारी हींअर मौलवी ज़िंदाबाद हुननि खे पिया गारियूं ॾींदी वरी असांजो वारो अचे पियो इलेक्शन ईंदी पोइ वरी असांखे गारियूं ॾींदा अंदर में तुंहिंजे जेके दुश्मन वेठा आहिनि नफ़्स जेको तोखे चए थो वारो कर देर न कर 25,000 रुपया विराई अथनि हाँ वरी किस्त आई आहे छा हो 25,000 जी किस्त आई पर अव्हांखे कोन ॾींदासीं अभी सभु न रहियो माइन के मोकिलियो अंग्रेज कुत्तो लानती एॾो हरामी आहे मुस्लमान के उखाड़े करण जे लाइ पैसे जी लालच नहीं त पैसा आई आहिनि रननि खे मिलंदा आहिनि कोन मिलंदा आहिनि न रहियो हलो वरी इन्हनि पैसनि जो नालो रखो बेनज़ीर इनकम सपोर्ट ये पैसा पाकिस्तान जा कोन्हे पाकिस्तान जा हुकुमरान कसम खुदा जो
बखीलन जो तवा कमोड ऐं WC में 100 जो नोट विझी छॾियो ईमानदारी बाप मुंहिंजे पोइ कुओ मां 100 रुपया कढी वठंदा हराम कोई पीअण त परे थियो पर इहे पैसा कोन छॾींदा इंडियन में टके जी उमेद करे हे अंग्रेज़नि यहूदियुनि जा पैसा मुस्लमाननि में गैरत कीअं ख़तम कजे उन जी अटकल आहे त पैसा आया आहिनि त मिलंदा माईअ पीअ में कोन मिलंदा असी घर वेठा आहियूं मायूं शहर में पियो हलनि ही आज होटल ते छोरनि सां गॾु वेठो आहे मुहारी माईअ जी वई आहे मुहारी माई निभाए कोन धिका ॾियो नंबर अॻ में वठियो वञे आंगूठा घरां धोई खईंदी आहे आंगूठा घरां धोई वञे सर्फ बर्फ आणियो आंगूठे हणण जी वॾी क़बल ही होटल ते बचा के तो मारी माई वई आहे पैसा वठे हेड़ो करे अंग्रेज़नि कुतनि असां मुस्लमाननि खे प्यारे हाणे मायूं पैसा बि खणनि बैंक ताईं ATM जा मायूं पैसा खणनि 150 रोड ते बीठा आहिनि दाणो ते कसम ॿुधायो इनखे जो ॾिसो छो था बीठा आहिनि रोड ते हिन खां पुछो अभी छाजे लाइ बीठा आहियो छा आहे असांजे अंदर में असांजो रहियो छा जे खोखला थी वियासीं कीलो बुग़्ज़ लालच ये नफ्स चए थो दीदार बाज़ी रब राज़ी ॾिसण में को ॾोह कोन्हे बदमाशी की शुरुआत नजर खां थिए थी नजर फिरंदो पोइ दिलियूं हणंदियूं बिस्मिल्लाह नजर कई पोइ दिलियूं हणियूं पोइ नंबर हथ कया पोइ मैसेज पोइ मिसकालूं पोइ कालूं पोइ वठा पोइ वीडियो कॉल दीदार बाज़ी पोइ घर मां निकिरंदी वो कोर्ट में निकाह कंदी वो वॾो निकाह जो फार्म झलियो वेठी हुई हथ में आऊं 3 कपड़नि में घर मां निकिरी आहियां मूंखे पंहिंजे मां ऐं पीउ मां ख़तरो आहे मूंखे बचायो वञे नियाणी बयान ॿिए कोर्ट में जॾहिं पे कोदारी होनी तोखे कमायो हो खारायो तॾहिं पे तुंहिंजो दुश्मन कोन हो जॾहिं मां आधी जो तोखे विंजणा हया तॾहिं मां तुंहिंजी दुश्मन कोन हुई जॾहिं साढे सारे तोखे वॾो कयूं खाराऊं ऐं प्यारूं तुंहिंजा इलाज कराऊं तुंहिंजा ॾाज गॾु कयूं तुंहिंजा सामान गॾु कयूं उन वक़्त में माउ पीउ तुंहिंजा दुश्मन कोन हुआ अॼु जॾहिं तूं कोर्ट में निकाह कयो आहे त बयान ॾेई पंहिंजे माउ पीउ खे ख़्वार पई करी त मुंहिंजा माउ पीउ मुंहिंजा दुश्मन आहिनि मुंहिंजा दोस्तो हे जेके असांजा अंदर जा दुश्मन वेठा आहिनि जिन असांखे हेड़ो करे छॾियो आहे हिकिड़े पासा नफ्स ॿिए पासा शैतान टे पासा हसद बुग़्ज़ कीनो वाह वाह शोहरत जी बुख बखील पई नाशुक्री उरूज ते दुनिया वञी पहुती आहे माण्हू गिला ग़ीबत कंदो आहे के लुंब लोफर जी छोरा पितकू छोरा सॼो जिंदगी अञा सलवार मजा आशिक़नि वारी सिंघ अञा ख़तम कोन थी आहे थे सही पोस्तूं वेठा शरीर मौलाना फज़ल रहमान साहब हेड़ो मौलाना फज़ल रहमान साहब हेड़ो मौलाना सरो सरो मरो जलो बरो सड़ी मरो पची मरो यो तव्हांजे दिल में जेको हसद आहे न बुग़्ज़ आलमनि खां यो तव्हांजे में तव्हां सड़ी मरंदा तव्हांजूं निजूं ख़राब थींदियूं तव्हां डिप्रेशन जा मरीज़ थींदा सॼो कुझु कोन थींदो न मौलाना फज़ल रहमान जी इज़त खे कल्ह बि 4 टंड लॻल हुआ त अॼु बि अलाह जी महिरबानी जा मौलाना फज़ल रहमान जी इज़त खे 4 टंड लॻल ना 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 नारो ये कोन लॻंदो जी महिरबानी करे नारो जे हणो त अहिड़ो हणो जो ख़बर पवे त ही पूरो मजमा मौलाना फज़ल रहमान जे आशिक़नि ऐं पट
कंदे जंगीयत जे परवानन जो मौलाना फजल रहमान साहब के खिलाफ जो नारे तकबीर, मौलाना वाले करते हैं कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान, कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान, राशिद राशिद अल्लामा राशिद खालिद बाबू सुमरो, अल्लामा राशिद खालिद बाबू सुमरो, जमीयत उलमा इस्लाम, नारे तकबीर। ये अंदर जे असांजा दुश्मन खाने जरा तव्हां कहिड़ी बंदूक ठाही आहे तव्हांजे दिलि मां कीनो निकिरे, बुग़्ज़ निकिरे, हसद निकिरे, दिलि साफ़ थिए, ॿिए मुस्लमान जी इज़त हुजे, एहतराम हुजे, अदब हुजे, अखलाक हुजे, सम्झो आख़िर इन ई अंदर जे दुश्मन जे लाइ तव्हां कहिड़ी बंदूक ठाही आहे? इन अंदर जे दुश्मननि सां मुक़ाबिलो तव्हीं छा सां कंदा? अकल सां न, अकल मेयार न है, अकल सां कभी इन दुश्मन जो मुक़ाबिलो नथा करे सघो। छो त अकल वहम जो शिकार थींदो आहे, छो त अकल कावड़ ऐं रज़ वारे टाइम ते अकल मोकिलाए वेंदो आहे। आउं कुर्सी ते वेठो आहियां, मौलवी गुलाम हुसैन जो हथ लॻी वियो मुंहिंजे खीसे खे, इत्तेफाक थकानो था पड़ कराया खीसो तो कटी वरी साहब जाओ भाई मुझे वहम जो तो बोली गुलाम हुसैन मुझे खीसे तो कट के जावियो मौलवी ईसा जो अकल वहमी माण्हू वारे घर मां वो माण्हू निकितो आहे। हाँ मारी लाल भयो तो कारिया अड़े बेड़ी तरई उतारो सोलो तारी लाल जो पेयो लच घड़ी जाल के हेता जो छड़ी तो बाद हाला तारी माण्हू कर मन अड़े बेड़ा आरामियो तो पेयो वह में जो शिकार थी तो अकल यो वह में तो के अकल कोने छडाइंदो अकल कावड़ वाले वक्त में शिकस्त खाईंदो आहे। अकल मेयार न तो थी सके मुकले बंदूक टाड़ 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 पंज माण्हू मारे विधई बदजी वियो नारा में वेठो आहे मूं कुरान जो कावड़ में धकायो मुंहिंजी ज़बान में करायो तोखे चयो के न माण्हू मार उन वक्त पंहिंजो अकल हो जेॾी महिल तो बंदूक पे हलाई माना अकल कोन हो इन अकल खे तो मेयार बनाई ज़ाल चाहे कोन कई उथी निकिरी मुंहिंजे घर मां हिकिड़े तलाक ॿ तलाक 3 5 15 20 100 150 हल अॼु जेको बस्त ॾेढ दो तलाक माई खे ॾिनी माई गॾु खुले ते रखी वञी घर वही रही भाईटनि में शाम जो जे अचे त घर खाली हाणे लोलो केरु पटा हाणे लॻो मुलनि जे पोयां साईं मूं क़ुरान जो कावड़ में 3 तलाक ॾियूं हाणे मां मुंहिंजो घर मुंहिंजा बच्चा था लॻनि मौलवी साहब बेखबर इहा माई हलाल कोन थींदी हराम थी वई बसि वई हली कोन वरंदी मौलवी गुलाम हुसैन कोन वरंदी मौलवी जी भी जिन्सूं अलाह जी महिरबानी शुक्र आहे देसी कुकड़ी पालन पई तो फार्मी पालन पई मौलवी जी भी जिन्सूं मते यार एड़ा मौलवी चिंबड़ा वट अरे मुंह ज़ाल के 3 तलाक ॾियूं 150 तलाक हाणे हलाल थींदी कोन थींदी हलो मुंहिंजो घर तो पटे अरे चई छॾ तूं मौलवी ईसा खे हिकिड़ी पिकिड़ी गावे निकिरी छुरी मुड़ी शादी कल्ह बि तुंहिंजी रन हुई अॼु बि तुंहिंजी आहे जॾहिं बाम वठी
जेॾी महिल तूं ज़ाल खे 150 तलाकूं ॾियूं उन वक़्तु पंहिंजो अक़ल केॾायो, इन अक़ल खे मेयार थो करी, तुंहिंजे अक़ल ते कोई एतबार कोन्हे। केॾी महिल वहम जो शिकार आहे, केॾी महिल दावत जो शिकार आहे। ख़बरदार, मेयार उन शइ जो बनाए जेको सभिनी ॻाल्हियुनि खां पाक ऐं साफ़ हुजे। इन अंदर जे दुश्मननि खे ख़तम करण जे लाइ रूहानी ताक़त खपे, छो त इहे दुश्मन अंदर जा आहिनि। बातिनी दुश्मननि इन्हनि खे ख़तम करण जे लाइ ताक़त रूहानी खपे। इन्हनि बातिनी दुश्मननि जे लाइ न पाणी, न मानी, न कंबल, न रनी, कुझु बि कमु कोन ॾींदो, न दवा, न सुई, न बोतल। अंदर जे दुश्मन खे ख़तम करण जे लाइ रूहानी ताक़त खपे। अल्लाह तबारक व तआला तव्हां ऐं असांजे अंदर खे साफ़ करण जे लाइ जेको नुस्ख़ो, जेको दवा ईजाद कई आहे, उनजो नालो अल्लाह जो क़ुर। इन जो इलाज क़ुर सां थींदो ऐं इहो क़ुर असांखे मिलियो आहे मोहम्मद मुस्तफ़ा जे वास्ते। डायरेक्ट क़ुर असां वटि कोन आयो आहे, रसूलुल्लाह जे वास्ते सां आयो आहे। इन करे अल्लाह जो रसूल इन उम्मत जे लाइ वॾे में वॾो अल्लाह जो एहसान आहे। जंहिं रसूल जे वास्ते सां असांखे क़ुर जहिड़ी दौलत मिली आहे ऐं क़ुर असांजे अंदर जो इलाज आहे। वननज़िल मिनल क़ुरानि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। क़ुर तव्हांजे अंदर जे बीमारियुनि जो इलाज कंदो, तव्हांजे दिल खे साफ़ कंदो। अला इन बिज़िक्रिल्लाहि तत्मइनुल क़ुलूब। ख़बरदार, अल्लाह जो ज़िक्र यानी क़ुर उहा शइ आहे जंहिंसां तव्हांजे डिप्रेशन जो इलाज थींदो, जंहिंसां तव्हांजे कावड़ जो इलाज थींदो, जंहिंसां तव्हांजे बेसब्री जो इलाज थींदो, जंहिंसां तव्हांजे कीड़े बुग़्ज़ ऐं हसद जो इलाज थींदो। उहो इलाज अंदर जे दुश्मन जो जेको अल्लाह खे मोकिलियो आहे, उनजो नालो क़ुर आहे। ऐं इहो क़ुर असां ऐं तव्हां ताईं जेकॾहिं पहुतो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा ताईं पहुतो। उन जे वास्ते सां उन ई रसूल ते असां कलमो पढ़ियो आहे ऐं उन ई रसूल जे ग़ुलामीअ जो नारो था हणूं। अब आवी जेके वेठा आहियो सभु मुस्लमान आहियो, कलमो पढ़ो था। रसूल जे ग़ुलामीअ जो जेके माण्हू इक़रार था कनि असीं मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियूं, हुन जा उम्मत आहियूं, उहे हथ मथे खणनि पिया। अदा ॾिसो सभिनी खे ऑर्डर में भर्ती थियण, सिपाही तौर भर्ती थो थिए। ॻोल्ही सां ऑर्डर खणी वियो थाणे ते सूबेदार वटि, सही मूंखे ऑर्डर मिलियो आहे। ऐसे जो घंटी वॼाई, वॾा मुंशी जी अब हिनखे वर्दी ॾेई पुलिस वारी वर्दी पाए ये जो करे हिंज हिंज कंदो अचे, तूं सम्झे तो 22 गिरे ते अची त अचे को कुझु को ते कल्लो को टोरो लॻल आहे त वञे केॾा। भांगरे तो कुत्तन वारी लिबास एड़ो कढियो, हाणे जे पेशाब लगे तो 3 फुट जी गेंडी, 3 फुट जी गेंडी सारी भित में हणी छॾो, मथे भित में हाणे वेह मथां बची फाटन। पतलून जेका इनमें ज़िप लॻल आहे, हिकिड़ी अॻियां बि पोयां, विच ते स्पीड ब्रेकर ठहियल आहे। छोटो पेशाब लॻे त अॻी ज़िप खोलिजो, पोइ बड़ो पेशाब लॻे त पोइ ज़िप खोले रुगो रुको में वञा त ईअं जो पा तो ठका ॾेई मुंडो निकिरे गप मजा। तरक्की जे राह ते ये कौम गामज़न आहे, तरक्की जे राह ते गामज़न आहे। मौलवी साहब वर्दी पाए पुलिस में भर्ती कई, वर्दी कोन पाईंदुसि ऐं मुल वञा। अच्छा अड़ा ये राइफल ॾियो त खणे, मूंखे कुले में सोरा ऐं कोन खणो। अड़ा ये पुलिस वारी टोपी त विझ, या कोन विझंदो, मुलो माण्हू सदाई मस्जिद में नमाज़ वारी टोपी विझो, या वारी किबी टोपी मूंखे कोन थी खपे, कोन विझा। थी आहे पुलिस में भर्ती, वर्दी भी नथो पाए, बंदूक भी नथो खणे, टोपी भी नथो खणे, सूबेदार कन में जॾहिं ॿार निकरदार हल। जे पुलिस में भर्ती चई तो वर्दी पाइणी पवंदी, जे मोहम्मद मुस्तफ़ा जो ग़ुलाम चई तो मोहम्मद मुस्तफ़ा जी वर्दी पाइणी पवंदी, न तो दावा में कूड़ो। जे पुलिस में तो भर्ती थी तो पुलिस वारी वर्दी पाइणी आहे,
जे रसूल जी गुलामी तो कबूल करी तो रसूल वारी वर्दी पाइणी आहे, रसूल वारी वर्दी ही आहे। हे मोहम्मद पाक जी वर्दी हे रसूल असांखे ॾिनी या पाइणी पवंदी, रसूल जो हुकुम मञणो पवंदो। जेकॾहिं ग़ुलाम आहियूं त, जेकॾहिं ग़ुलामी जो इक़रार करियूं था त रसूल चवे थो पर्दो करियो, अंग्रेज चवे थो माल मार्केट में वठी अचो। वञी कींजर ते अदड़ियूं वेंचनि पई। मौलवी 70 साल जो पोड़ो आहे, पर जी नज़र पएनि न दिग्ज जी किरी छाती थप्पड़ छॾियोसि भॻवान में। क्लिफ्टन ते वञ, मनोड़ ते वञ, हॉस्पिटल ते वञ, घारो पार्क, अलाउद्दीन पार्क, फलाणो पार्क, किंजर कारुंजर, हे वलर जा वलर। इहा ई नियाणी जेकॾहिं घर में माउ पीउ जी ख़िदमत थी करे त जेल में आ। इहा ई नियाणी जेकॾहिं घर में पंहिंजे बच्चनि जी ख़िदमत थी करे त चवनि था कैद में आहे, जेल में आहे। जेकॾहिं इहा ई नियाणी घर में पंहिंजे मुड़ुस जी पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत थी करे त चवनि था तकियानूसी आहे, जेल में आहे। इहा ई 16 सालनि जी नियाणी जेकॾहिं एयर होस्टेस थी हवाई जहाज में धारियुनि खे मानी खाराए, रोज़ानी हज़ारे माण्हुनि जे नज़रनि जो निशानो बणिजे, धारियुनि खे मानी, पाणी, टिशू पेपर, अख़बार, रजो मुने मीटर जी पतलून, 1/2 मीटर जो चोलो, सदके सदके अधी एयर होस्टेस धारियुनि खे मानी खाराए, तरक्की याफ़्ता, सदके सदके तरक्की कई आहे। हजनि जा हज तबाह थिया, उम्र करण जा उम्र तबाह थी विया हलिया। रसूल तो चवे पर्दो करियो, अंग्रेज तो चवे माल मार्केट में आणियो। जेकॾहिं रसूल जा ग़ुलाम आहियो तो इंशाअल्लाह औरतनि खे पर्दो कराईंदासीं। हा, जेका शइ ढकल हूंदी न उहा इज़त आहे। किताब खोड़ पर पर्दो क़ुरान खे, घर खोड़ पर पर्दो बैतुल्लाह खे। यो पर्दो इज्जत जी निशानी आहे। क़ुरान इज्जत वारो हो, इन करे कपिड़ो वेड़ियोसीं। बैतुल्लाह इज्जत वारो हो, इन करे गिलाफ चाढ़ियोसीं। मुसलमान औरत इज्जत वारी आहे, इन करे उनखे पर्दो ॾिनो। हीअ टाफी आहे खटो मिठो, इनखे रखी छॾियो टेबल ते, हराम इन ते हिकिड़ी मख बि कोन वेहे, छो त हीअ बंदि आहे। हीअ बंदि आहे बाबा, हिन ते मख न वेंदी, छो त पर्दे में आहे। हाणे था खोलियूं, हाणे हिनखे खोले ओपन करे हाणे रखो टेबल ते। हाणे जी मखियूं वरंदियूं, हाणे मखियूं जी वेंदियूं। माई बि जॾहिं पर्दे में बंदि हूंदी तेसी का मख कोन ईंदी, के कुत्ते खे ज़रूरत कोन थींदी ॾियारण जी, पर माई खे जेकर न मेकअप चेकअप करे मासी मिरी वांगे मैदान ते आणींदासीं। सदके साइंसदान सियासतदान जेके असांखे मिलिया आहिनि, सुभाणे अल्लाह केॾा वञो। हिकिड़े पासे इमरान, मूंखे त हैरत आहे उन्हनि माण्हुनि ते जेके हिन दौर में इमरान ख़ान जी पार्टी में था वञनि। इमरान ख़ान ज़िंदाबाद। मूंखे त हैरत आहे माण्हू हिन खां त बड़ा चरिया थी उघाड़ा थी मरो त उहो चङो अथव। इमरान ख़ान को माण्हू आहे जंहिंजी पार्टी में त ईंदी आहे। ख़बर कोन थी पई ईमानदारी, असांखे त ख़बर कोन थी पई हिननि माण्हुनि जे दिमाग़ अकल ते, जेके जॾहिं अहिड़ो सारो हुन जूं बुछड़ायूं मैदान ते आयूं, पोइ बि इमरान ख़ान, पोइ छा पतो हुजे तव्हांखे? ख़बरदार, कपिड़ो जेकॾहिं पलीत थी पवे त 3 दफ़ा पाणी में धोईंदा, पाक थी वेंदो। बोतल पलीत थी पवे हिनखे धोईंदा, पाक थी वेंदी। जूतो पलीत थी पवे उनखे धोईंदा, पाक थी वञे। पर लिड खे वञी धो, लिड खणी वञो कॾहिं जी, चओ हिनखे धोई पाक करे ॾियो। लिड पाक कोन थींदी, भले 70 संभियुनि मां धोई अचो, लिड पाक कोन थींदी। इमरान ख़ान लिड अथव, लिड कसम खुदा ते तुंहिंजी हाड़ भरी वेंदी। इमरान ख़ान पाक कोन थींदो। करतारपुर से सिखनि खे ॾिनई, कश्मीर वाणियुनि खे ॾिनई, आसिया मलून गिरफ़्तार करे ईसाइयुनि खे ॾिनई,
स्टेट बैंक जे हुजनि के नहीं समझो काजन के झोली में यार वेठो है अपन ॾाॾनि खां नानानि खां वठी सॼो खानदान कर्जा लिया अञा बि चवनि था इमरान खान इंशाअल्लाह ताला त जे करे हिन मुल्क जे अंदर मौलाना फजल रहमान जी क़यादत में उलमा जो ही काफ़िलो जिंदा हुंदो त अहिड़े क़िस्म जे कादियानी नवाज़ ऐं यहूदी एजेंट खे हे मुस्लमान कतई बर्दाश्त न कंदा ये पैसनि ते नचण वारा तबाह थी वेंदा इस्लाम जिंदाबाद रहंदो आलिम जिंदाबाद तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजलुर रहमान इस्लाम रसूल जा गुलाम रसूल चवे तो पर्दो करियो रसूल चवे तो बच्चन के कुरान पढ़ायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा रसूल तो चवे तो भले में भले वो जो कुरान पढ़ाए अंग्रेज चवे तो मुआरी तालीम पढ़ो रसूल तो चवे कुरान पढ़ो ये मोबाइल असांजे अपन ॾाढा कोन्हे हींअर आई आहे सिखी विया आहियो हा नेट बि हलाईंदा आहियो सभिनी वरितियूं सभु सिखी विया पोइ असां जहिड़ा जॾा से आंगर के हीअं था कनि बाक़ी जेके मास्टर आहिनि छोरा जेके राति जो 2:30 बजे ताईं घचिन में कुतनि सां गॾु वेठा हूंदा आहिनि उहे हिकिड़े हथ सां आम तो मैंने सलाई मशीन जो सही काम तेज हूं सीखी आयो जी हाँ सीखी आई अच्छा मोटरसाइकिल सीखी हुई आओ हलायो नी आओ भला कुरान सीखी आयो हाँ पंहिंजे ज़मीर का फतवा वठो आऊं को तो ॾियां जेतिरो हिन जो तव्हांखे लाचारो एतिरो कुरान जो हुजे हा न त कुरान सिखो हिन जो लाचारो ज़रूरत आहे कुरान जी ज़रूरत कोन्हे मुला वेठा कमु हलंदो मोबाइल फोन जो लाचार आहे मोटरसाइकिल जो लाचार आहे धिका खाधई टंकू बगीअ ते गोॾे जूं ढकड़ियूं उॾामी वयूं परान लोडनि में वञी चाहे पियो पर पोइ बि धिका खाई सिखी वियो मोटरसाइकिल सिखी वियो कुरान कोन सिखियो अॼु ॾिठी भागे खे कुल वला बि कोन थी अचे ऐं रसूल चवे थो कुरान पढ़ो असि कुरान सिखियासीं कोन जनाज़े नमाज़ में मैयतनि सां ठगी कंदासीं आवाज़ लाइनूं करो नियत कयो लागे जनाज़े नमाज़ फर्ज़ किफ़ाया आसान जई तकबीर जे सना अल्लाह जल जलालु व दरूद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ सवाब व नवाज़िल मोहतरम के अब्दुल्लाह कुटे लगा देने मां अल्लाहु अकबर हाणे मरे जब पता चोर कुछ पढ़ भला हाणे अचे त पढ़े पढ़ भला मैयत तो जो पढ़े आए पढ़ तो सही अचे त पढ़े सलाम वराए भाई बोली साहब जो नमाज पढ़ाईंदो न उनखे जले नड़ी मां दसींदा अरे करी मां बि फिरल दुआ कोन घुरे अरे बेड़ी दरिया तू जहिड़ो गाबो गऊंजे क्या तो कुछ को न पढ़ियो तो चंगो मुर्दो न मोले पिणे के वेचारे सेंचारे मुसलमान करे दुआऊं दुरूद हड़ पढ़ी रवानो कयो वो फिरला तो चंगो मुर्दो हिया मुसलमान जे अॼुकल्ह जे दौर में तरक्की कई आहे जेको पंहिंजे मुसलमान भाउ जे जनाज़ो बि ग़लति पियो पढ़े जेको कुरान कोन सिखियो आहे जेको जनाज़े नमाज़ जेको मैयत जे तदे जे दुआ को जेका पढ़बी आहे उहा कोन थी अचेसि अवा फलाणू गुज़ारे विया हलो दुआ घुरी अचो हलो आयासीं तॾहिं ते कहिड़ी दुआ पढ़बी आहे तॾहिं त ॿुधाए मूंखे भला अचेसि त ॿुधाए हाणे मैयतनि सां छॼियूं तव्हीं करियो इल्ज़ाम असां ते हणो हिया मुसलमान जी दीनी तरक्की
रसूल तो जरा कुरान पढ़ो, अंग्रेज तो न मुआरी बोली पढ़ो। बेटा जो स्कूल में कितने मिनट दस मिनट गिड़ी 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 बड़ बड़ जड़ बड़ तड़ बड़ खड़ बड़ नड़ बड़ छड़ बड़ तड़ बड़ रड़ बड़। अंग्रेजी जो सजो ॾह जो किताब पढ़ी दंग करे वो वरी बुक खणजी अल्लाह सी आपा के बख्शी तो करे ला इलाह पढ़े के सवाब मिले तो कोन कुरान कदम मलाइके मुक्कू ही बेटो ठोक में आ गयो छोरे के अंग्रेज कुत्ते जी बोली पढ़ाई। अंग्रेजी जो पढ़ण भी दो न उन जो थेलो पुठन दो रिढ जो थेलो पुठन जो मदरसे में कुरान पढ़ण भी दो न उन जो कुरान छाती दो तो के सबक है मैसेज आ तो जेका तालीम पढ़ेगो न या पोया रहजी वेंदी हीअ जेका तालीम असां हींअर भाग्या आहे त वरी तुंहिंजे मरण खां कब्र में भाग्या इन करे अल्लाह जो रसूल फरमायो त कब्र में कोई मिट माइट साथी कोन हलंदो अल्लाह जो कुरान कर अल्लाह जो कुरान मैयत जे मथां ये पर खोले की छां कंदो आहे जी कुकड़ बचन जे मथां जे रसूल जा उम्मती आयो रसूल जे गुलामी जो नारो था हड़ो औरतन खे पर्दो करायो जे रसूल जे गुलामी जो नारो था हड़ो तो मोहम्मद पाक जो आयल अल्लाह जो कुरान बचन खे पढ़ायो। मरण खां पोइ जेके मुल्लनि वारा ख़त्म आहिनि न इहा इहे कोन छॾाईंदा मुल्ला त हलवे ते ख़त्म ॾींदा हलवो बिरयानी सेवयूं खीर में जलेबियूं खुश्क फ्रूट ताज़ो फ्रूट हे भींग करे देणी थी पछाड़ी बुक खणंदा हरी मरो में जन्नत में जन्म असांजो वास्तविक कोन्हे असांजो पेट भरियो अची हलूं इन्हनि ख़त्मनि जा मैयत खे याद कोन्हे थी सघी अपनी घोट त न शादी में पंहिंजे न्याणी खे क़ुरान पढ़ायो न्याणी जेॾी महिल घर में मुसलो विझी बरकत नफ़ल पढ़ी टे कुल पढ़ी हथ खणंदी त मुंहिंजा रब मुंहिंजे पीउ खे घुरायो अथई तिन कुलनि जो सवाब ऐं बाबे खे बख़्शिश करिया ऐं रब जे ज़ात ते बरवसो रखी कसम खणी ॾींदुसि त रब क़दरदान आहे रब न्याणी जे हथनि खे ख़ाली कोन छॾींदो पंहिंजी क़ब्र रहमत भरंदो। रसूल जे गुलामी जो नारो हाणे सवलो आहे अमल करणु ॾुखियो आहे। मीठा मीठा हड़पड़ पर कड़वा कड़वा दूध अदा मानी खाई पोइ आंगरियूं चटण सुन्नत आहे। हाँ घोट जा सुन्नत कोन्हे आहे पर सफ़ा सवली मज़ो पियो अचे। अहिड़ियूं सुन्नतूं खपनि असांखे अला मुंहुं मुबारक ते ॾाढ़ी रखाइण बि सुन्नत आहे। हा ॾाढ़ी कहिड़ी मां ॻाल्हाईंदो मुला ॾाढ़ीअ ते कोन्हे ॻाल्हि सॼी दिलि थी आहे ॻाल्हि सॼी दिलि थी आहे त पोइ सुथण बि लाइ छॾ गर्मी लॻी पई आहे थोरी दिलि साफ़ आहे हर कोई सुथण क्यों हुजे तोखां वॾा उठो घड़ा थिया ॻाल्हि सॼी दिलि थी आहे तुंहिंजी रसूल सां दिलि आहे हा पोइ जो चवणु छो नथो करी अड़े जेके फाथल आहिनि न जेके मजबूरनि जी मोहबत आहे न उन्हनि जा हशर छो अथव जेके फाथल आहिनि न उहे आदि जो टी बजे वेठा हूंदा आरूड़ियुनि ते हा पोइ पैकेज कराया घणे यार महीने जा हफ़्ते जो हुक्म कर विठा मोबाइल वठी ॾिया कहिड़ी ओप्पो वीवो सैमसंग आईफोन कहिड़ी हुक्म कर विठा बंदियूं विकिणी मोटरसाइकिल वठी ॾिनूं तेल जूं टांकियूं भराए ॾिनूं मोबाइल सेट वठी ॾिनूं टोपियूं सिंधी सैंडल चंपल कपिड़ा धंधा ख़र्चियूं होटलनि जा पैसा ईमानदारी ॻाल्हि आहे त दुनिया ईमान ऊंधी सॼी थी वई आहे ऐं इज़ी लोड वारो या इज़ी लोड वारो मूं वटि आया
50,000 पैसा वडेरे जुमे मोकिलिया। थोड़ी देर का पोइ अदड़ी आई, अरे अब्बा जा मुझा पैसा आया न जा ही कोड आओ जो ये 50,000 मुझा आया न मुझा मुझे कटे हाँ मां आया भाई कोड बुधायो हम तो 50,000 खड़े का खबर कोने कोई तो मोकिलिया के खया कर इजी लोड वाले का 50,000 अदड़ी खड़ी शॉपिंग करे घर वही हली अंदर ग्राउंड जगह बदमाशी हले पई न त अजीब तरीक़नि सां हले पई। जेके माण्हू फाथल आहिनि न उहे मोबाइल सेट में वठी था ॾियनि, पैसा इजी लोड में मोकिलीनि था, पैकेज में कराए ॾियनि था। जेकॾहिं कसम आहे रब जे ज़ात जो तव्हां मुस्लमाननि खे अल्लाह जो वास्तो थो ॾियां त जेकॾहिं तव्हां सां मुहम्मद मुस्तफ़ा जे ज़ात वटि फाथल हुजो हा, मुहबत हुजे हा, मजबूर हुजो हा त कसम खुदा जो के मुल्ला ऐं मौलवी जे फायदे की जरूरत कान पवे हा तभी पान पथ की किरो हा चाहे मुल्ला वो मौलवी साहब बुधाए असा जे नबी पाक की सुन्नत था रसूल जो तरीक़ो था वो पान तड़पी किरंदा अजमत मुस्तफा मोहब्बत जा नारा सवलाइन अमल करण ॾुखियो आहे। छोकरी पढ़ण जी वई वो वरी पेट सां थी वो जॾहिं उम्मीद थी त तॾहिं आई मां वटि चई अम्मा तू पुरानी झूनी तजुर्बेकार आई तो इलाही ॿार ॼणिया आहिनि ऐं नई आहियां पहिरियों पेट आहे मूंखे वीह में तकलीफ़ थींदी तू अम्मा झिझड़ी आई जेॾी महिल मूंखे 20 जा सूर थियनि तेॾी महिल मूंखे अॻुवाट ॿुधाइजी त आउं पाण खे संभालियां। तॾहिं मां जवाबु खणंदुमि कि अम्मा जेॾी महिल तोखे 20 जा सूर थींदा न उन वक़्तु मुंहिंजे ॿुधाइण जी ज़रूरत कोन पवंदी, तू पाण राबार करे सॼे ॻोठ जी निंड ख़राब कंदी। जेॾी महिल रसूल सां लव लॻी वई, रसूल सां इश्क लॻो, रसूल सां मोहब्बत लॻी, पोइ उन वक़्त में मुल्ला ऐं मौलवी जी ज़रूरत कान पवंदी। तूं पाण कसम खुदा जो रामबाण करे तोखे निंड कोन ईंदी जेसिताईं आदि जो थी तहज्जुद पढ़ी पंहिंजे ख़ालिक खे राज़ी को न कयो आहे तेसिताईं तुंहिंजी निंड हराम हूंदी। सिर्फ खोट आहे त इन मोहब्बत जी आहे रसूल जे ज़ात सां रिश्तो जुड़ी वञे, मोहब्बत काइम थी वञे त इंशाअल्लाह रसूल जे सुन्नत ते अमल करण आसान थी। अल्लाह ताला तव्हां असां सभिनी मुस्लमाननि खे रसूल पाक जे सुन्नत खे ज़िंदा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं पंहिंजे बचनि खे क़ुरान शरीफ़ वारी तालीम सां सींगारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अॼोकी तव्हांजे हिन जलसे में अल्लाह जी मेहरबानी दोस्तनि जी महिनत सां 3 ॾींहंनि जे अंदरि जेका ख़ल्क़ जमा थी आहे इहो साबित थो करे त सुजावल ऐं पसगिरदाई जी अवाम सुजाग आहे। अल्हम्दुलिल्लाह थोरे अरसे में अज़ीम शान फ़क़ीदुल मिसाल कॉन्फ्रेंस थी वई। मूंखां पोइ मौलाना सदतुल्लाह जोगी मुतज़िल अली जो ख़िताब आहे, मौलाना तारिक साहब डॉक्टर खालिद महमूद जे फर्ज़न जो ख़िताब आहे ऐं राशिद साहब जे अचण जो प्रोग्राम ॿुधूं पिया। पोइ अला पक्का या कचा आहे पर हे ॿ त पक्का ठका आहिनि, इन्हनि जा वाइद थींदा। जलसो काफ़ी देर ताईं हलंदो। अल्लाह ताला तव्हांखे साबित कदमी सां वही ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जेकी मूं लफ़्ज़ तव्हांखे ॿुधाया उन्हनि मां जेकॾहिं कंहिं दोस्त खे ईज़ा तकलीफ़ पहुती आहे त माज़रत, जेकॾहिं का ॻाल्हि पसंदि आई आहे त अमल करण जी तौफ़ीक़ कोशिशि कजा। इंशाअल्लाह तव्हांखे बि सवाबु मिलंदो, मूंखे बि सवाबु मिलंदो। ज़िंदगी रही मुलाक़ात बाक़ी। व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।